चङो मम्मी, मां हलां थी। इज़ा नाश्तो कयो अथई? जी अम्मी। एतिरो जल्दी थी वञी? सुबुह जा अञा 8 बि न आहिनि थिया। अम्मी पहिरियों क्लास सवेरे यार हिन करे थी वञा। ख़ैर एहतियात सां ईंदी कर। खेर त आहियां मां। इहो सिर्फ़ु इहो शायदि कुझु न कंदो मां हुन सां सुठो पेस अचां थी, हिन करे ॾिची में त पवे। इहो ई त चवां थी, हिते जेका बेइज़ती थियसि न विसरी कान हूंदसि। क़यामत ताईं न विसरंदी। रुकेस मासी, तो वापस नहीं दे। ॾे सल तो ॾींहं में हथ दिलाए ॾेखार। शायदि हल त सही, हल मां तोखे अंदरि सम्झायां थी। शायदि वेह त सही, थोड़ो रिलैक्स थी। कॾहिं बि कोन वेंदुसि। आंटी रोक हुनखे, रोक। शायदि सम्झण जी कोशिश कर। इज़ा अॼु बि तुंहिंजी आहे, सुभाणे बि। तूं हरू भरू जज़्बाती न थी। मुंहिंजे हुजे हा त चमाट हणे। तूं बि त हरू भरू तंग तो करेंसि न। पहिरों सां छो थी गॾिजे? शायदि हू हुनजो क्लासमेट आहे। मां न आहियां छा? मुंहिंजी त मासात बि आहे। ॾिस शायदि दिलियूं जंगियुनि सां न पर प्यार सां फतह थींदियूं आहिनि। कुझु बि थी पए, मां जीअरो रहंदुसि या हू वई। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।